अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिट्टू और बाबा आला मौजू कलाम इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां जदीद ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। पाक साफ़ सुहिणी सूंहं जी वाखाण सुणी हुयाऊं। पाक साफ़ सुहिणी सूंहं जी वाखाण सुणी हुयाऊं। फोन टेप रिकॉर्ड टेलीविज़न जदीद डिश एंटीना ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। लाॻापो वास्तो वचन सुहिणा सुखन। लाॻापो वास्तो वचन सुहिणा सुखन। निज़ाम सेटेलाइट सिस्टम जदीद टच मोबाइल फोन ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। सुहिणी सूरत ॾिसी मठिस ॼण मोहट पिया थियनि ॻणती टेंशन या कंहिं सबब जे करे। सुहिणी सूरत ॾिसी मठिस ॼण मोहट पिया थियनि ॻणती टेंशन या कंहिं सबब जे करे। अगरि जे तबियत नासाज़ थिए त ॾाहा सियाणा दाना ॻाल्हि वीचार करे यादगिरी तलब तिब सां सिहतमंद तंदुरुस्त कयाऊं। मेडिकल में जदीद एक्सरे मशीन ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। उन में सोभारो थियण सां शान शौकत मुक़रर हद ताईं फ़ख़्रु बि कॾहिं कॾहिं कनि था। उन में सोभारो थियण सां शान शौकत मुक़रर हद ताईं फ़ख़्रु बि कॾहिं कॾहिं कनि था। वक़्त जो लीको नसीब भाग भलो अहिड़ो जो वरी नयूं नयूं जदीद क़िस्म जूं मशीन ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। तबियत हाल नाज़ुक नाज़ नखरो शोखी ॾिसी हैरत में पइजी विया। तबियत हाल नाज़ुक नाज़ नखरो शोखी ॾिसी हैरत में पइजी विया। ख़्याल गौर ध्यान सोच वीचार करे जदीद ऑटोमेटिक सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। जीअं सोनारा उन नदीअ जे छोड़ वटां उन पाणीअ जी गजी खणी ईंदा आहिनि, उन लाइ त मेल निकिरी वञे ऐं निज सोन जा जुज़ा वञी रहनि। जीअं सोनारा उन नदीअ जे छोड़ वटां उन पाणीअ जी गिजी खणी ईंदा आहिनि, उन लाइ त मेल निकिरी वञे ऐं निज सोन जा जुज़ा वञी रहनि। तीअं ख़ुलूस दिल साफ़ नियत प्यार मोहबत सां चटा भेटीअ जा मुक़ाबिला करे अहिड़ी तरह नई निज ॼण ईजाद कयाऊं। इल्म ऐं अकुल धन ऐं दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं।
सूंहं जे सुरहाण जो अहिड़ो नेक जज़्बो, इल्म साइंस पढ़ी इल्म साइंस हासिल करे। सूंहं सुरहाण जो अहिड़ो नेक जज़्बो, इल्म साइंस पढ़ी इल्म साइंस हासिल करे। सहूलत आसानी करण लाइ नामुमकिन कमनि खे मुमकिन करण जी कोशिश कनि पिया। भलाईअ जा हेसी ताईं त साइंसी तरीक़े सां तहक़ीक़ करे ॼण नई ईजाद करे छॾी हूंदाऊं। इल्म अकुल धन दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शरगाह विसवसन खां तूं पनाह ॾे, हिम्मत कुवत ताक़त तंदुरुस्ती अता कर, खुशहाल कर। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शरगाह विसवसन खां तूं पनाह ॾे, हिम्मत कुवत ताक़त तंदुरुस्ती अता कर, खुशहाल कर। सुखियो सताबो कर, आस उमेदूं पुॼाए, मिठूअ जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। रहम रहीम रहम कर, करम करीम करम कर, करीम करम कर, रहीम रहम कर, खैरो बरकत कर, रहीम रहम करीम करम करे पियो मिठू हिकु इल्तिजाऊं। इल्म ऐं अकुल धन दौलत सां ॼण जदीद ईजाद कयाऊं। हुस्न जी सोभ रोबोट रमोट सिस्टम ॼण ईजाद कयाऊं।